टंडो मोहम्मद खान मां पुनः गाज़ी बिरोही की रिपोर्ट मुताबिक टंडो मोहम्मद खान पीपल्स कॉलोनी में पुलिस गर्दी जो इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो घर ते चढ़ाई बुज़ुर्ग शहरी मोबैना तशद्दुद जो निशानो बनायो वियो। टंडो मोहम्मद खान सिटी पुलिस पारां रात देर सां टेलर मास्टर फ़हीम सुमरो के घर ते मोबैना चढ़ाई चादरें चार दीवारी जो तक़दुस पामाल। टंडो मोहम्मद खान पुलिस पारां बुज़ुर्ग वापारी मोहम्मद हनीफ सुमरो के जिबरी तौर गिरफ्तार करे खणी वञणे सख्त तशद्दुद जो इंकशाफ। टंडो मोहम्मद खान पुलिस तशद्दुद सबब बुज़ुर्ग वापारी मोहम्मद हनीफ सुमरो की तबियत इंतहाई ख़राब बेहोशी वारी हालत में वारसन हवाले। मुतासर बुज़ुर्ग के गणती जोगी हालत में दिल की अस्पताल ICVD मुंतकिल किया वियो, जिते हू वेंटिलेटर ते ज़िंदगी की जंग विढ़ी रहियो आहे। टंडो मोहम्मद खान SHO सिटी ज़ाहिद इकबाल चांडियो बिना इजाज़त अस्पताल के ICU में दाखिल वेंटिलेटर ते मौजूद मरीज़ ताईं पहुंचण ते वारसन जो एहतजाज। सियासी ऐं समाजी अगवाननि दोदो हालीपोटो सूफ़ी हामिद सिंधी रज़िया सहतो ऐं अली शेर जामरी ऐं सुमरा बिरादरी पारां वाक़े की सख्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई। वारसन समेत शहरनि ऐं समाजी तंज़ीमनि जो DIG हैदराबाद समेत आला अख़्तियारनि खां वाक़े जो शफ़ाफ़ जांच ऐं ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾियण जो मुतालबो कयो आहे।